नाज़रीन, काज़ी अहमद में मुहर्रमुल हराम के मौके ते करबला के शहीदन के भेटा पेश करण मातमी जुलूस ने मजलिसन अज़ान जो सिलसिलो हलंदड़ है। इन हवाले से पेश है ज़ुल्फ़कार टांवरिया की ही रिपोर्ट। मुहर्रम हराम जो महीनो ईंदे ही आशूरा जा ॾींहं ईंदे ही हर तरफ़ या हुसैन जो सदाऊं बुलंद थी वञनि थियूं। हर तरफ़ मातम हुसैन कयो वञे थो। सविल ऐं नियाज़ नगर जो सिलसिलो जारी थी। अहिड़े हवाले सां अॼु छहीं जो ॾींहुं ऐं 7 जी राति आहे। इमाम घोट कासिम अलैहिस्सलाम जी जेके मेहंदी कढी विया उन हवाले सां हिते जेके ज़ाहिरीन जेके अक़ीदतमंद आया आहिनि उन्हनि खां पुछूं था। हर साल वांगुरु मुहर्रम हराम जो जुलूस निकितल आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु पीसफुल आहे। हालतूं मुल्क जूं इलाही पेचीदा आहिनि, ख़ासि करे कश्मीर जी वजह सां, पर इंशाअल्लाह सिक्योरिटी भी इंशाअल्लाह सुठी आहे। इमाम कासिम घोट जी अॼु मेहंदी जेका निकिती आहे उन हवाले सां ही हर साल जीअं ही मुहर्रम हराम जेको मल्हायो वेंदो आहे ऐं हींअर अॼु खां वठी जेका शुरूआति थी काफ़िला अञा वधंदा। अॼु उहा असां पंहिंजे अक़ीदे ऐं एहतराम सां गॾु उहा मेहंदी सिंगारे निकिता आहियूं ऐं इंशाअल्लाह असां पंहिंजे रूट ते ख़ैर ख़ैरियत सां पुॼंदासीं। कॉलोनी मां बरामद थी साईं विलायत हुसैन शाह जी हवेली तां हाणे ही जुलूस बारगाह तां बरामद थी रहियो आहे। जेको काफ़िलो निकितो आहे शहज़ादा अली असगर जे काफ़िले तां सुभाणे निकिरंदो। अॼु जेको काफ़िलो निकितो आहे घोट क़ासिम जी मेहंदी जे हवाले सां ही जेके सैयदनि सादातनि मेहंदियूं सिंगारियूं आहिनि, ही अंजुमनूं जेके 12 आयूं आहिनि, 12 अंजुमनूं काफ़िला पंहिंजूं मेहंदियूं सिंगारे दुल्हजनायूं सिंगारे ऐं काफ़िले में आहिनि ऐं काफ़िलो हले पियो ऐं सुभाणे बि काफ़िलो निकिरंदो, परीहं बि काफ़िलो निकिरंदो। हीउ जेको आहे ड्यूटी असां ॾींदा अचूं। असां 35 साल मूंखे थिया आहिनि ड्यूटी ॾींदे। संगे बुनियाद सईद तेगली शाह जो रखियल आहे, जंहिंजो हींअर फर्ज़ंद सैयद विलायत शाह असां सां गॾु ड्यूटी कंदो आहे। जे त अॼु 7 मुहर्रम हराम जी राति घोट इमाम कासिम जी मेहंदी सजाई वई जेके मुख़्तलिफ़ इमाम बारगनि खां थींदी। इमाम बारगाह शाह नजर ते पहुती जिथां काफ़िले जी सूरत में ही मेहंदी जेकी पंहिंजी काफ़िले जी सूरत में इमाम बारगाह आहे फ़क़ीर रसूल बख़्श ॾांहुं रवां दवा आहे। अहिड़े हवाले सां हिते जेके मोमिना आज़ादार हुआ उन्हनि खां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त असां इमाम घोट कासिम जी हर साल जी मेहंदी कढंदा रहंदा आहियूं ऐं कढंदा रहंदासीं। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु ज़ुल्फ़कार अली टांवरी, धरती TV न्यूज़, काज़ी अहमद।